चो सल्लल्लाहु अलैहि या हजरत अबू हुरैरा तो रिवायत करे अल्लामा इब्नुल जोज़ी रिवायत आंदी तो मुझे सुने हबीब जी ज़ाते बाबरकात छा जमाले मुस्तफा हुयो सैयदना अबू हुरैरा खां पुछ अरे जने महबूब जो जलवो अखियुनि सां ॾिठो हुयो कुर्बान उन्हनि सहाबन जे मथा सदको वञा उन सहाबन जे कदमनि जी खाक तां जेके सुबुह शाम दिलबर नबी जो दीदार कंदा हुया सुभान अल्लाह हर सहाबी के महबूब जे हुस्न जमाल जो हिस्सो मिलो पर वाह वाह भाग सुने सिद्दीक़ अकबर जो टे ॾींहं टे रातियूं मुसलसल गारे सौर जे अंदर ॿियो केर भी मौजूद नाहे सिद्दीक़ अकबर के मदीने वारे मीर पंहिंजे दीदार जे लाइ मुंतखब फरमायो वाह सिद्दीक़ तुंहिंजो शान टे ॾींहं टे रातियूं मुस्तफा जे हसीन चेहरे जो जमाल अबू बकर जूं अखियूं जेके दिलबर नबी जो दीदार कंदियूं रहनि हबीब गुफ्तार था कर अबू बकर ॿुधण वारो आहे हबीब नेर खणनि था अबू बकर जे चेहरे के ॾिसनि था टिनी मुहिब ऐं महबूब जे लाइ टिनि ॾींहंनि जो संगम ऐं मेलाप टिनि ॾींहंनि जी कचहरी जो मौक़ियो आहे अल्लाह अल्लाह छा त सिद्दीक़ अकबर जो शान आहे जंहिंखे टे ॾींहं मुंहिंजे दिलबर नबी पंहिंजो दीदार वेही करायो आहे तॾहिं त सोने हबीब फरमायो त अबू बकर ओ मुझा प्यारा अबू बकर वल्लज़ी बासनी बिल हक़ नबिया मुखे कसम उन रब जी ज़ात जो जे मुखे हक़ जो नबी बनाए मोकिलियो ए अबू बकर मुखे उन रब जो कसम जेकॾहिं कंहिं माण्हू खे मुझे अबू बकर सां दिल में थोड़ो भी बुग़्ज़ आहे भली 70 नबियनि जेतिरियूं इबादतूं खणी अचे पर जन्नत जी खुशबू बि नसीब कोन थी सघंदसि अरे जन्नत में वञण तो परे जी ॻाल्हि आहे बेहिश्त में दाख़िल थियण त परे जी ॻाल्हि आहे गुस्ताख़ सिद्दीक़ अकबर मुआनिद सिद्दीक़ अकबर अबू बकर सां बुग़्ज़ रखण वारे खे जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सघंदी लगाम दे पंहिंजी ज़बान के मुझे सुने हबीब दे यारन के खिलाफ घट वध लफ्ज़ न ॻाल्हाए पंहिंजी आक़िबत बर्बाद न कर ये चओ त मुझो महबूब भी सुनो त हुजूर जा खलीफा भी सोना त यार भी सोना यार वणंदो आहे त यार जो पार भी वणंदो आहे न महबूब जे साहबन के शान में गुस्ताखी न कर साईं फरमाइनि था जे ईमान सां मुखे हिकड़ो भेरो ॾिठो ला यमस्सुन नार मुस्लिम रानी जे इस्लाम आणे हिकु भेरो मुंहिंजे चेहरे खे ॾिठो मुंहिंजी ज़ियारत कयई इनखे जहन्नम जी बाहि न छुअंदी दोज़ख जी बाहि ने त हराम आहे ये असहाबी जन दिलबर नबी जा रूबरू दीदार कया महबूबन जे कचहरियुनि में वेही हुस्ने बेमिसाल के जन वेही ॾिठो छा त उन्हनि जे अखियुनि जो शान हूंदो जेकॾहिं मदीने वारे मीर सां मोहब्बत थई तो हुजूर जे साहबन सां भी मोहब्बत रखणी पवंदी जेकॾहिं सोने अबू बकर सां मोहब्बत नाही तो तोते जन्नत जी खुशबू भी हराम आहे ऐं जेकॾहिं मौला अली सां हैदर करार सां मोहब्बत थई तो उन्हनि खे मञणो पवंदी जिन जे पोयां मौला अली पाण निमाज़ूं पढ़ियूं आहिनि जंहिंजे हथ ते मौला अली पाण बैत कई आहे नमाज पढ़बी आ तो छा चइबो आ पुठी हिन इमाम जी चइबो आ या कोन चइबो आ जे इमाम जी इक़्तिदा न करे पुठी हिन इमाम जे न चवे ऐं फिक़ह जो मसालो आ साईं अल्लामा मौलाना अली हसन मदज़िल अली तशरीफ फरमा आहिनि उलमा वेठा आहिनि पुछी ॾिसो त जे माण्हू ॾे दिलि न घुरंदी हुजे दिलि जो रग़बत मीलान न हुजे उन जे पोयां निमाज़ ई कोन थी सघंदी
उनजे पोयां निमाज़ कोन थींदी जने दिल न थी घुरे उनजे पोयां निमाज़ न थी सघंदी जने मौला अली हेतिरियूं निमाज़ूं हज़रत अबू बकर जे पुठियां पढ़ियूं या न पढ़ियूं हज़रत उमर जे पुठियां पढ़ियूं या न पढ़ियूं हज़रत उस्मान सिन्नूरैन जे पुठियां मौला अली निमाज़ूं पढ़ियूं या न पढ़ियूं पोइ जन खे मौला अली पंहिंजो इमाम बनाए असां बि चऊं था त उहे असांजा इमाम आहिनि अल्लाह जो शेर आहे हैदर जंहिं कोट किरायो हो खैबर खातून जन्नत जो वारिस वर मनी बैयत जे टिन यारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में रखो प्यारन जी हुयो साईं सां गॾु खार अंदर वो आशिक सोणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर हो जंहिंखे तां नबीअ जे निज़ारन जी सिक सीने में रखो प्यारन जी चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह।